अॼु जेको ही प्रोग्राम इन जो जेको सिटराओ तव्हांजे साम्हूं आहे ऐं ॿोली जी जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त ॿोली जो तालुक़ु जेको आहे उहो ज़मीन सां सकाफ़त सां ॿोली इंसान जी नफ़्सियात जे वेझो आहे ऐं जॾहिं ॿारु माउ जे पेट में ई आहे तॾहिं हू माउ जी ॿोलीअ खे जेका हू सोचे थी उनखे महसूसु करे थो ऐं ईअं ई उहा ॿोली जेका जीनियाती तौर ते ॿार ताईं मुंतक़िल थिए थी जेको अॼुकल्ह दुनिया में ख़ासि कर यूनाइटेड नेशन्स कुझु सालनि खां त ॿार खे पंहिंजी माउ ॿोली में जेका तालीम ॾिनी वञे भले हू ॿियूं ॿोलियूं सिखे बायलिंग्वल हुजे ॿ हुजनि टे ज़बानूं सिखे पर हुन जो रिश्तो मज़बूत कयो माउ ॿोली सां उनजो सबबु इहो आहे त जीनियाती तौर ते हू इहा ॿोली सिखी ऐं उन ई ॿोली में तमामु सुहिणे नमूने पढ़ी ऐं पंहिंजे जेका पंहिंजी ओरिजिन आहे पंहिंजो जेको ख़ालिसपणो आहे ज़मीन जो सकाफ़त जो उन जे हू वेझो थींदो ऐं हिन इदारे जो बुनियादी मक़सदु बि इहो ई आहे जेको तव्हांखे ख़बर आहे हींअर ॻाल्हियूं थियूं ऐं तमामु सुठियूं ॻाल्हियूं थियूं ख़ासि तौर ते अहसान दानिश साहब तफ़सील सां जेको बि हिन सॼे वक़्त में जेको बि प्रोडक्टिव शयूं लाभाइतियूं जेके क़दम खयां विया जेके प्रोग्राम थिया उन्हनि जो ज़िक्र कयो जंहिंजे लाइ डॉक्टर इसाक समेजा साहब खे दिलि जे गहराइनि सां मां बि मुबारकबाद ॾियां थी छो त अॼु जेको असां ॾिठो हींअर त हिते जेको ही वॾो स्टेज आहे इहो वाक़ई हिकु ख़्वाब वांगुरु ई लॻे पियो त हॉल में वेहणु गर्मी जे मौसम में ॾाढो ॾुखियो लॻंदो हो ऐं अॼु ही ॾाढो ख़ूबसूरत हॉल ऐं ख़ासि तौर ते ही अल्फ़ाबेट्स वग़ैरह जंहिंजी कोशिशूं ऐं कावशूं डॉक्टर इसाक समेजा साहब जूं आहिनि मूंखे दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद पेश कयां थी ऐं इन खां सवाइ अॼु जेको असांजा टे आहिनि इस्म एवॉर्ड तक़रीब आहे सिंधी अलफ़बे अजाइब घर ऐं खुलियल स्टेज जो जेको इफ़्तिताह कयो वियो आहे इन हवाले सां हिकु सुठी पेशरफ़्ती आहे मूंखे बि कुझु अर्सो हिन इदारे में कमु करण जो मौक़ो मिलियो तक़रीबन 4 सालनि जो ऐं इन्हनि 4 सालनि में मुंहिंजे ख़्याल सां 7 चेयरमैन उन्हनि सां मिली मूं कमु कयो 4 जेके चेयरमैन हुया से थ्रू प्रॉपर चैनल 3 थ्रू प्रॉपर चैनल हुया चूंडिजी आया हुया 4 वरी सेक्रेटरीज़ हुया त हिकु लिहाज़ खां मुख़्तलिफ़ माण्हुनि सां कमु करण जो मौक़ो मिलियो सिखण जो मौक़ो मिलियो ऐं इहो अहसासु थियो त जेको असां वटि ॿोली जे हवाले सां असांजा जेके सान्यावंद आहिनि सहाफ़ी आहिनि लेखक आहिनि उन्हनि वटि छा राय आहे छा ख़्याल आहिनि पर जेको सभ खां वॾी ॻाल्हि जेका मूंखे महसूसु थी जीअं जागृता मुहिम थी ऐं इसाक साहब ॾाढो अवामी हदनि ताईं ॿाहिरि निकितासीं रोडनि ते वियासीं ऐं माण्हुनि ताईं पहुतासीं ऐं मुस्तक़िल जॾहिं खां इसाक साहब आया आहिनि हुननि जी हिकिड़ो मिज़ाज आहे उहे एक्टिव आहिनि मुतहरिक रहणु पसंदि कंदा आहिनि ऐं चाहींदा आहिनि त कुझु न कुझु थींदो रहे त उहो सभु कुझु असां ॾिठो ऐं उहा हिकु पेशरफ़्त तमामु ख़ूबसूरत थी लाभाइती थी इन खां सवाइ हिकिड़ो सिर्फ़ु थोरो मां चवणु चाहींदसि त इदारा पंहिंजी जाइ ते कमु कंदा रहिया आहिनि सालनि खां वठी हर माण्हूअ पंहिंजे हिसे जो ॾीओ ॿारियो आहे ऐं उहा रोशनी अॼु असां महसूसु करे रहिया आहियूं ऐं इज्तमाही तौर ते जेकॾहिं ॾिठो वञे त सभिनी जो को न को हिसो आहे ऐं सभिनी जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो पोटेंशियल रहियो आहे पंहिंजो हिकिड़ो हिसो रहियो आहे हुन जो जेको हुन वटि जेका ॾात आहे ॾांव आहे उन जो हिसो असांखे नज़र अचे थो पर हिकु कमी ज़रूरु मूंखे महसूसु थी उहा इहा आहे त 4 सालनि में 2 ॻाल्हियूं मुंहिंजे ज़हन में रहियूं मौजूदु हिकु त माउ जे हवाले सां मां ज़रूरु चवणु चाहींदसि त माउ पंहिंजे ॿोलीअ जी अहमियत खां ग़ाफ़िल आहे ऐं जेकॾहिं अॼु जेके मसइला असां ॾिसी रहिया आहियूं उहे माउ जे करे आहिनि किथे बि सफ़र में चाहे उहा बस हुजे जहाज़ हुजे ट्रेन हुजे जेको बि सफ़र असां कंदा रहिया आहियूं उन में जेको मां माउ खे ॾिठो आहे उहा पंहिंजे ॿार सां अंग्रेज़ी में ॻाल्हाए थी ऐं उहा सम्झे थी त अंग्रेज़ी कामयाबी जी ज़बान आहे मार्केट जी ज़बान आहे ऐं ज़ाहिर आहे उहा कामयाबु असां वटि ज़ाहिर आहे 2-3 सिस्टम जेको तव्हां ॾिसो था क़ौमी ज़बान हिकु आहे त राब्ते जी ज़बान ॿी आहे ऐं सिंध में सिंधी ज़बान जेका आहे सा ॻाल्हाई वञे थी पढ़ाई बि वञे थी हीअं असां ख़ुशकिस्मत आहियूं त ॿियनि सूबनि जे मुक़ाबले में असां वटि वधीक
ॿार जेको आहे स्कूलनि में पंहिंजी या कॉलेजिस में पंहिंजी ॿोली पढ़े थो ॻाल्हाए थो त इहे जेके गवर्नमेंट जा स्कूल्स ऐं कॉलेजिस आहिनि इहे ॿार जेके आहिनि असांखे हिन ज़िंदगीअ में नज़र अचनि था जेके हिन ॿोलीअ खे अॻिते वधाइनि था। हिकु त माउ जी ॻाल्हि कंदसि, ॿियो जेको आम माण्हू ॾाढो गाफ़िल आहे, ॿोली ओनरशिप आहे, ॿोलीअ खे पंहिंजो करणु सम्झणु, छो त ॿोली आहे राब्ते जो हुनुरु, राब्ते जी सूंहं। त मां हमेशह इहा ॻाल्हि महसूसु कंदी आहियां त जेको राब्ते जो हुनुरु आहे उहो असां वटि वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु पोइ सोशल मीडिया जे करे या मशीनुनि सां वेझड़ाई जे करे उहो घटि थींदो रहियो आहे। त हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾेई मां पंहिंजी जाइ वठंदसि त जंहिं ज़माने में मां हिते हुयसि त लम्स जे हिकु छोकिरे मूंसां राब्तो कयो, उन चयो त मूंखे असाइनमेंट मिली आहे, मां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी ते कमु करणु थो चाहियां। हुन ज़रूरी जेके बि ज़रूरी शयूं मूंखां पुछियूं ऐं उन खां पोइ उन पंहिंजी उहा जेका बि उनजी जेका बि थीसिस हुई उहा उते जमा कराए छॾी। पर हुन मूंखे हिकु ॻाल्हि चई, हुन चयो त हीअ सभु कुझु करण खां अॻु मूं तव्हांजा पेजिस बि ॾिठा ऐं सोशल मीडिया ते तव्हांजा ॿियूं शयूं, मूंखे इहा ॻाल्हि महसूसु थी त तव्हांजे पेज खे, हालांकि सिंध में किरोड़े माण्हू आहिनि, त उन हिसाब सां 1 करोड़ माण्हू बि कोन्हे जेको सिर्फ़ु शायदि कुझु लख चई त उहे माण्हू आहिनि अहिड़े तरीक़े सां जेको असांजो पेज आहे, जेको यूट्यूब चैनल आहे, उन जी बि हुन निशानदेही कई त इते बि तमामु घटि माण्हू आहिनि। इहा हक़ीक़त आहे त राब्तो जेको आहे ॿोली, असां त ज़ाहिर आहे कोशिशूं कयूं पिया, जेके तव्हां ॿोलीअ खे अॻिते वधाईंदा, पंहिंजे ॿारनि ताईं मुंतक़िल कंदा, तव्हां ई सभु कुझु आहियो, ॿोलीअ खे तव्हांखे ई ॼाणणो आहे, त इहा ज़रूरु कमी महसूसु थींदी रही आहे। बहरहाल हिन इदारे जो वजूद में अचणु, हिन इदारे जो मौजूदु रहणु, इन्हनि हालतुनि में ऐं हिन इदारे जो एॾो फ़ाल कमु करणु मूंखे कॾहिं कॾहिं हक़ीक़त आहे त मौजज़ो ई लॻंदो आहे, छो त ॿोली जे हवाले सां, सकाफ़त जे हवाले सां या पंहिंजे ख़िते जे हवाले सां असांखे तमामु घणनि चैलेंजिस जो जेको आहे सो असां साम्हूं आहियूं उन्हनि जे, ऐं वजूद या तशख़ुस जो जॾहिं सुवालु अचे थो त केतिरा ई बहरान असां उन्हनि खे मुख़्तलिफ़ हवालनि सां फेस करे रहिया आहियूं। त मां सम्झां थी त अॼु जी जेका तक़रीब आहे इंतिहाई बहितरीनु ऐं कामयाबु तक़रीब आहे। वेंदे वेंदे मां इहो ज़रूरु चवंदसि त जेकॾहिं असां लिखंदासीं पढ़ंदासीं न त ॿोली जी वाध वीज कीअं थींदी। किताब सां जेसिताईं असांजो राब्तो हूंदो, छो त किताब ई वाहिद ज़रियो आहे ॿोली जे वाध वीज जो। उन खां पोइ अचे थो डायलॉग, मुकालमो, जीअं असांखे तव्हां ॿुधी रहिया आहियो, ऐं इहो बि हिकु सिख्या जो हिकु ज़रियो आहे त मुकालमे या डायलॉग जे ज़रिए ॿोली खे सिखियो वञे, सम्झियो वञे। त अॼु जेको सिंधी रस्मुल ख़त जो तहक़ीक़ी जाइज़ो डॉक्टर मंज़ूर अहमद थल्लो साहिबु आहे, ऐं सिंधी अखरनि जी मयारी रम्ज़ डॉक्टर एहसान अहमद उरसाणी, ऐं इन सां गॾोगॾु उबैदुल्ला थईम ऐं कामरान, इन्हनि सभिनी खे मां दिलि जे गहराइयुनि सां मुबारकबाद ॾियां थी। ऐं इन सां गॾोगॾु मां डॉक्टर इसाक़ समेजे साहब, बोर्ड जे तमामु मेंबर्स ऐं इदारे जे तमामु जेके बि कमु कंदड़ जेके अहम उन जा पुर्ज़ा आहिनि, रुकन आहिनि, साथी आहिनि, उन्हनि खे दिलि जे गहराइयुनि सां मां मुबारकबाद ॾियां थी, छो त हीअ हिकु गॾियल कमु आहे ऐं फ़र्द वाहिद तेसि ताईं कमु नथो करे सघे जेसि ताईं उनखे मज़बूत करण वारा माण्हू न हुजनि। त मुंहिंजे ख़्याल में त डॉक्टर इसाक़ समेजे साहब खे जी इहा ख़ुशकिस्मती आहे त तमामु सुठो बोर्ड ऐं हुनखे इहा हक़ीक़त आहे, हुनखे शाबस बि मां ॾींदसि त हुनजी इहा शख़्सियत बि आहे त हुनखे कमु करणु ऐं कमु वठण जो ॾांहुं बि अचे थो। त मुबारकबाद ॾींदे मां पंहिंजी जाइ वठंदसि। तमामु घणी महिरबानी।